नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरे खां ख़बर ॾींदा हलूं। रुकार जे वर चढ़ियल अछड़े थर जे मारू माण्हुनि जी सहायता लाइ समाजी माण्हुनि पारां लॻायल सहायता कैंप ते गॾु कयल खाधे पीते जो सामान कपड़ा अछड़े थर जे ॻोठनि में वञी विराया विया। वधीक तफ़सील ॾिसूं था अवेस कुंबर जी इन रिपोर्ट में। रुकार ॾे अछड़े थर जे रहवासियुनि लाइ समाजी माण्हुनि पारां खिपरो में लॻायल सहायता कैंप ते गॾु कयल सामान अछड़े थर जे ॻोठनि में वञी मारू माण्हुनि में तक़सीम कयो वियो। पहिरियां अछड़े थर जे मुतासिरनि जे लाइ इमदाद रिलीफ कैंप खिपरो शहर में लॻाई वई हुई ऐं जेको बि असांखे राशन कैश जी सूरत में सामान मिलियो, अॼु असां उहो राशन बैग 107 फैमिलीज़ जे लॻभॻि असां ठाहियो आहे राशन। उहो खणी असां हींअर अछड़ो थर जे इलाइक़नि में पहुता आहियूं। हिते जेको आहे अछड़े थर जे मुतासिरनि जे लाइ असां राशन विरायूं पिया। असांजी पहिरियों क़दम आहे, असांजी कोशिशि आहे त अॻिते बि असां अहिड़े क़िस्म जा यंग सोशल रिफॉर्मर्स जे प्लेटफॉर्म तां असां अछड़े थर जे मुतासिरनि जे लाइ मेडिकल कैंपूं या राशन विराइण जूं कैंपूं ऑर्गेनाइज़ कंदासीं। असां जेका 3 ॾींहं खिपरो में कैंप ऑर्गेनाइज़ कई हुई, अॼु उहा खिपरो वासियुनि जी अमानत थर जे मिस्कीन मारवाड़नि ताईं असीं खणी पहुता आहियूं। हींअर असां तड़ वीराई ते मौजूदु आहियूं। हिते जेके आहिनि 4 तड़नि जा माण्हू जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि। तड़ खारो, तड़ वीराई, आरबा रिसर ऐं उन खां पासे में को भीलनि जो हिकिड़ो वॾो ॻोठु आहे, उन्हनि खां माण्हू पहुतल आहिनि। त इन 4 तड़नि जा जेके माण्हू आहिनि हिते मौजूदु आहिनि, उन्हनि खे ई जेका खिपरो वासियुनि जी जेका अमानत आहे उहा असीं पहुचायूं पिया। ऐं इंशाअल्लाह ताला यंग सोशल रिफॉर्मर जे प्लेटफॉर्म तां जेका कैंप लॻी ऐं नौजवाननि जेको कमु कयो, उहा शइ अॼु हिननि माण्हुनि ताईं पहुचे पई। असांखे तमामु घणी ख़ुशी थी आहे त असां इन मिशन में कामयाबु थियासीं ऐं इंशाअल्लाह ताला वायसार जे प्लेटफॉर्म तां असीं हिननि माण्हुनि मारू माण्हुनि सां अॼु बि गॾु आहियूं ऐं सुभाणे बि गॾु रहंदासीं। जेके नौजवान जेके असां सां गॾु आहिनि ऐं असां जेको शनाख्ती कार्ड जेको असां वठूं पिया, हिकिड़े फी माण्हू जेको असां वटि मौजूदु आहे, उहो मौजूदु माण्हू उन खां जेको शनाख्ती कार्ड वठी करे एंट्री करियूं पिया ऐं हर माण्हू खे जेको माण्हू असां वटि मौजूदु आहे ऐं जेको माण्हू मुस्तक़ आहे ओरिजिनल माण्हू जे हथ में असीं राशन ॾेई रहिया आहियूं ऐं उमेद इहा आहे त इंशाअल्लाह वधीक जेको असीं बि हक़ीक़ी ऐं मुस्तक़ माण्हुनि ताईं राशन पहुचायूं। खाधे पीते सामान खणी शाबाश के असां सामान खणी आने विरान पिया गरीब माण्हू ग़रीबनि खे कपिड़ा वपड़ा ॾिनासीं ॿारनि खे। ऐं अछड़े थर जे मारू माण्हुनि लाइ सहायता कैंप लॻाईंदड़ समाजी अॻुवाणनि जो चवणु त उन्हनि कैंप मां मिलियल सामान मारू माण्हुनि ताईं पहुचाए पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कयो आहे ऐं आईंदा बि उहे मारू माण्हुनि लाइ अहिड़ी सहायता लाइ कैंपूं लॻाईंदा रहंदा। अवेस कुंबर, अवामी न्यूज़, खिपरो। गमला बादल में गमला चुनल में गमला सूरत तुझी असर जग में सूरत में सूरत तुझी असर जग मोयो अखियां अखियां मियन के मिली मोकले ओ तो तेरे था दिलदार तो दिलदार सूरत तुझी असर जग में अखियां में गमला सूरत तुझी असर जग में सूरत तुझी असर